रिदम बजाओ उस्ताद, सारे बजाओ जितने भी उस्ताद खान साहब बैठे। बाहर के बाद आ जाओ, बाहर के बाद आ जाओ भाई बुरे। आ जाओ गरीब जय जय नजाकत भाई बाहर से लगा क्या? नजाकत करता है पूरा लगता है हेडफोन उतार के लेट गए। लेटने क्यों? गर्मी लगी तो दांत हो जो है ना। जाओ थे चार्टर में शुरू की। हेलो नजाकत भाई। अच्छा यार देख क्या उधर है भी नजाकत भाई। नजाकत भाई शाही जाओ। वाह 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 माशाल्लाह माशाल्लाह। बाज अलीशेर कमोल साहब लाइव। अलीशेर कमोल साहब जलाल लो शायद सलीम चांजो वहीं मां ताजो पांजो वही तपड़ो उस्ताद नदीम कीबोर्ड कर जो पाकिस्तान के बना नाम मेहरबानी साईं दानिश भाई ममताज मुलाई साहब ताज सामो मेहरबानी अज असांजे एल्बम जी रिकॉर्डिंग आहे एंटरप्राइजेस जे तरफा लाइव रिकॉर्डिंग आहे जेका ईद ते ताज हसन हूंदो ताज साम्हूं हूंदो इशफाक भाई रिकॉर्ड करे रहियो आहे असांखे शादाब यूट्यूब जो मालिक शादाब चैनल जो मालिक इहो थ जेको मोबाइल में रिकॉर्ड करे थो इहो साम्हूं वारो ये खुदा बख्श कबूल अलीशेर कबूल का बेटा जिनका थोड़ा था मुझे आयो अलीशेर जी कलाम में खुदा बख्श कबूल ये श्री खुदा बख्श कबूल ये तो होता नजाकत भाई बड़ा मसला हो गया नजाकत भाई लगता है उनकी तरफ से अदब खत्म हो गया। हाँ 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 मैं आप गिर का ढिल वाह जी वाह माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम। ये हमारे आपसे मुखातिब हैं अशफाक और साथ में मुमताज मौलाई साहब। शादाब स्टूडियो के मालिक शादाब चैनल के मालिक इशफाक भाई साहब आपसे मुखातिब हैं। ये हमारा पायलट छोटा बच्चा फौज फहद भाई
और बड़ा पायलट हमारा आ रहा है आपके सामने। शायक भाई जो आतिफ असलम बड़े बड़े आर्टिस्टों राहत फतेह अली और मैडम आबदा परवीन सबसे के जो साउंड ऑपरेट करता है आज वो, और मेरी मिक्सिंग में भी उसका बहुत साथ होता है। मेरे सामने आ जाएगा, मेरा बच्चा भी छोटा है मगर काम का बड़ा बहुत अच्छा और प्यारा बंदा है, प्यारा बच्चा है हमारा, जो हमारे एल्बम में बहुत मेहनत होती है। इस दोनों बच्चों की अल्लाह इसको सलामत रखे। ये मेरे दोनों बाजू हैं, आज जो मुमताज़ मौला ये इन लोगों की वजह से ही है। थैंक यू सो मच। थैंक यू, मेहरबानी मेहरबानी। अल्लाह बाबा चलो इशफाक भाई जी पेज था, शादाब स्टूडियो पेज था। ये सब डिजिटल एल्बम आहे दिल एंटरप्राइजेस में, जिनमें जो प्रोड्यूसर आहे आबिद शेख साहब, बख्तला सुरेश साहब ऐं चीफ सिलेक्शन आहे वहीद अकड़ो, सागर शाह, जुल्फकार मंगी साहब ऐं ॿिया काफ़ी सारा हिन में दोस्त असांजा शाइर आहिनि, सरवर रिंद साहब ऐं शकील रिंद साहब, बख्तला सुरेश साहब, कमाल खान बर, काफ़ी दोस्तनि जी शाइरी आहे, रोशन शेख दुबई वारो, हाजी उमर दुबई वारो, असगर मुगेरी साहब, काफ़ी संदा दोस्तनि, सतार चाचड़ अब्दुल सतार चाचड़ दोस्तनि जो पहिरीं प्यारो भाई ऐं असांजो लाड़ जो लाडलो शाइर आहे अली शेर कपूर साहब, जुल्फकार बड़ो साहब ऐं वहीद सोहू, शाहिद शेख, काफ़ी दोस्त हिन एल्बम में जिन जा गीत हूंदा ऐं असांजा म्यूज़िक जे साथ रहिया आहिनि उस्ताद नदीम हुसैन, उस्ताद मुंहिंजो जेको खामार आहे सिखंदो आहियां, उस्ताद तालिब हुसैन, उस्ताद असानम जमो साहब, उस्ताद नज़ाकत समो साहब, उस्ताद राहत अली सॼो दोस्त आहे पहिरीं पहिरियों, उस्ताद खान साहब फ्रूट ते ऐं बुलबुल सिंध जुल्फकार बुलड़ो उनजो बि कलाम हिन में मौजूदु आहे। ये सभु असांजा दोस्त आहिनि। तव्हां सां मुमताज़ मौलवी साहब हिन एल्बम जे बारे में बदल रहे सभिनी मौजूद मुंहिंजी म्यूज़िक सां प्यार कंदड़ दोस्त जेके ॾिसी रहिया आहिनि, मां सभिनी जो तमामु थोरातो आहियां जो एतिरी भरपूर मोहबत मोट मूंखे मिलंदी आहे, हमेशह एॾो प्यारु मिलंदो आहे ऐं हमेशह मुंहिंजा लाइव एल्बम जेके बि आहिनि उहे तमामु सुपरहिट थिया आहिनि। उनमें चङो थोरो रंग अलॻि हूंदो आहे, म्यूज़िक अलॻि हूंदी आहे, असांजो सिंधी कल्चर आहे, सिंधी म्यूज़िक आहे। कोशिशि कंदो आहियां साल में हिकिड़ो एल्बम अहिड़ो ॾियां जेको अलहमदिल्ला मूंखे तमामु शादाब चैनल जे प्लेटफॉर्म ते तव्हांखे पसंदि ईंदो आहे ऐं मक़बूल बि ईंदो आहे। हिन एल्बम में बि ईअं महिनत कई आहे सभिनी शाइरनि, मुंहिंजो प्यारो भाउ अलीशर कपूर, लाड़ो लाडलो, जुल्फकार बुलड़ो साहब, जुल्फकार मंगी साहब, वहीद अकड़ो साहब, साईं सागर शाह ऐं ॿी जेका मुंहिंजी टीम आहे, कमाल खान बर, अहमद अली चाचड़, यूसुफ चाचड़, आलम खान मलन, रोशन शेख, मुंहिंजो प्यारो शाइर मुनीर करोड़ो, गुलाम जतोई, अब्दुल्ला चाचड़ ऐं ॿिया जेके मुंहिंजा नवाज़ शाह ज़िले जी टीम दोस्त आहिनि, गुलाम सरवन साहब, नबी हसन साहब, शकील हसन साहब ऐं हबीब झुलण, असांजो प्यारो दोस्त सलीम जमाली, वीर दयो साहब, एहसान उडड़ ऐं बिलावल सोलंगी,
असांजो प्यारो भाउ नूर साहब एहसान उन्हड़ ऐं तमामु मुंहिंजो सुहिणो प्यारो शायर सलीम चांडियो उहो बि मूंसां गॾु आहे असगर मुगेरी रोशन शेख वक़्त लाइ सभई तमामु मुंहिंजो प्यारो दोस्त ऐं असांजो प्यारो भाउ करण मुगेरी इशफाक कादरी साहब असांजो लाइव ते जेके मूंखे सलाम करे रहिया आहिनि मां सभिनि जो तमामु सराहत आहियां थैंक यू सो मच वालेकुम सलाम वॾियूं महिरबानियूं तानचांद साहब बि असांजे एल्बम में सलीम चांडियो दुबई अरबती अल्लाह करे तो सब हूंदा सब दोस्तान जिन नाला मूंखे विसरी विया हुजनि ऐं माज़रत वॾी महिरबानी हाणे असांजो म्यूज़िक गुरु एहसान साहब इलाही नज़ाकत समो साहब बि असांजी म्यूज़िक टीम जेका हूंदी आहे मूंसां लाइव में फंक्शन में वॼाईंदा आहिनि लाइव एल्बम में बि सॼी महिनत हिननि जी आहे इंशाल्लाह तव्हांखे ज़रूरु लॻाईंदी वॾी महिरबानी तव्हांखे जो वधीक टाइम वठंदासीं असांजो टाइम हींअर थोरो रिकॉर्डिंग जो शुरू थी वियो आहे कुछ गीत थी है बाकी रिकॉर्डिंग असांजी जारी शारी है इंशाल्लाह मां जरूर पसंद थैंक यू सो मच आई लव यू जय मलाई ललाई जी आप दादा कहाँ से पहुंचोगी मैं गाना पढ़वाने यो दिनेश को